नज़ीर, सिंध हाई कोर्ट में पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल दीपक कुमार के इलाज जूं सहूलतूं न फ़राहम करण ख़िलाफ़ दरख़्वास्त भी ॿुधणी थी आहे। अदालती हुकूमत सिंध सरकार मुकम्मल इलाज की ख़ातिरी कराई हुई, दरख़्वास्त गुज़ारियो मौक़िफ़ रखियो। अदालती हुक्म बावजूद भी ज़ख़्मी दीपक कुमार जो इलाज न पियो करायो वञे। इन दरख़्वास्त भी ॿुधणी थी आहे, इन जा भी तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में हैदराबाद पुलिस पारां ज़ख़्मी थियल दीपक कुमार के इलाज की सहूलत न मिलण खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त की जेका उहा ॿुधणी थी। अदालत में दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो आहे हुकूमत सिंध हुकूमत यकीन ॾियारियो त दीपक जो जेको आहे उहो मुकम्मल इलाज करायो वेंदो। जंहिं ते अदालती हुकम बावजूद जेको आहे सिंध हुकूमत दीपक कुमार जो इलाज नाहे कराए सघी, जंहिं ते जस्टिस यूसुफ अली सही चयो त जेको जेकॾहिं हुकूमत इलाज न कराए रही आहे त उहो तोहीनी अदालत जी दरख़्वास्त तव्हां वटि दाख़िल कराए सघो था। जंहिं ते वकील चयो त नई दरख़्वास्त दाख़िल करण जो कहिड़ो जवाब आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे आगाह कयो त अदालत पहिरीं दाख़िल दरख़्वास्त आहे उहा टेक्निकल बुनियादनि ते उनखे रद्द करे छॾियो आहे। ॿुधणी दौरान ज़ख़्मी जेको दीपक कुमार आहे उहो बि उन अदालत में रोई ॾिनो। अदालत खे चयो त मां 8 सालनि खां जेको आहे ज़िंदगी ऐं मौत जी जेका आहे उहा जंग विढ़ी रहियो आहियां। बराए महिरबानी मूंखे जेको जाली मुक़ाबले में ज़ख़्मी बि कयो वियो ऐं मूंखे जेको आहे पीपल्स पार्टी जी जी हुकूमत आहे ठीक उनजे है दौर में नज़ीर, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।